असेंबली डिजाल हलो हजत झुमरणो या इलेक्शन झुमरा बाबा कलाईदा हलो जॾहिं ॾिसो माण्हू चूंडनि 5 सालनि जे लाइ घणनि सालनि लाइ काॾे गला घणनि सालनि लाइ 5 सालनि जे लाइ सदर जो सीट जे 3 साल पटको लायूं बीठो आहे 2 साल 3 साल हल बाबा हट ते वञी पंहिंजो साॻो वांगण तोर नतीजो आहे कल्ह बादशाह हुआ जो जेल में आहे ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो हाणे छा वरी इलेक्शन थी थिए पई इलेक्शन में मां करोड़ों रुपया था रखजनि करोड़ों रुपया फंड में मुख्तियार कार साहब नयूं पेटूं ठारा मुख्तियार कार बि अहिड़ो तो माण्हुनि खे बिचे ओ 1958 वारियूं पुराणियूं पेटियूं वठी 10 रुपए जो कारो रंग बुश घुमाए से नई ठाराई अथमि क़ुरान जो कसम 10 लख चट अब हाओ या न कलाईदा हलो बाबा इलेक्शन जो हेतिरो तेल डीसी साहब तोखे था ॾियूं तोते सॼे ज़िले जो तोते ॿार आहे तोखे 2 करोड़ तेल जा डीसी साहब वरी वॾे खां चङे खां नंढे खां ऑफिसर खां तपेदार खां मुख्तियार खां सुपरवाइजर खां पैसा कजो या झुमर पई लमामो पियो मचे कुआ पिया घटि थियनि ख़ल्क जो खानो ख़राब ॾोकड़ असांजा असां रुॻो तारनि मां ख़ुशि जेको आयो तंहिंजे कढ हा या न छो छिता थिया हो छो बेवकूफ़ थिया हो सोचे समझी कदम खणो हे सभु मुंहिंजा प्यारा दोस्त अवाम जा दुश्मन आहिनि अवाम जो सॼणो को बि कोन्हे अवाम जो सॼणो आहे त मोहम्मद मीर अरे जंहिंजी शरीयत फिटी कई थी जंहिंजी नमाज़ फिटी कई थी जंहिंजूं मस्जिदूं गैराबाद कयो थी जंहिं क़ुरान खां पुठीरो थी वियो आहे आलमनि खां तोखे नफ़रत आहे नेकनि खां तोखे नफ़रत आहे ख़ुदा पाक जल जलालु अमन वारो जे दीन खां परे थी वियो आहे नमाज़ जे वेझो कोन्हे मस्जिद जे वेझो कोन्हे मायूं तुंहिंजूं धीअरूं अछा मथा थी वञनि था शरीयत मुहम्मदी में विहारण हराम आहिनि उहे परणाए कोन थो पियो अल्लाह पाक जे गज़ब कहर खे दावत वेठो ॾी ऐं अवाम तोखे लुटे अवाम जा नुमाइंदा तोखे लुटे लुटे तबाह बर्बाद करे छॾींदा तूं सोच खणी कल्ह कुझु को अॼु करोड़पति किथां थिया इहे असांजे कमाई मिस्किननि जे ग़रीबनि मां हा थो चवां ग़लति थो चवां या सही थो जवाब आहे अवां जा कॾहिं बि सड़ियल न अथव ख़ुदा जे वास्ते मां कंहिंजी मुखालफ़त करण कोन आयो आहियां मां तव्हांखे सच थो चवां आज़माइल खे न वरी ॿीहर आज़माइजो छा थो चवां आज़माइल खे वरी न आज़माइजो जंहिं तव्हांजे लाइ कल्ह कुर्सीअ ते वेही खीर जूं नदियूं न वहायूं अॼु बि कोन वहाईंदो जंहिं तव्हांखे कल्ह इक़्तिदार में अची क़ौमी असेंबली जो मेंबर रही सूबाई असेंबली जो मेंबर रही या वज़ीर रही तव्हांजे बचनि खे पघारूं कोन ॾिनियूं नौकरियूं वठी कोन ॾिनियूं स्कूल कोन ॾिना रोड कोन ॾिना बिजलियूं कोन ॾिनियूं अवांजे मुल्क मां चोरी बंदि कान थी अॼु बि तव्हांजे लाइ कुझु कोन कंदो वरी भीग करण आयो आहे चोर साॻो आहे पर लिबास ॿियो मटाए आयो आहे अरे अहिड़ा होशियार अजब जहिड़ी ॻाल्हि आहे साॻो माण्हू कॾहिं लीग में त कॾहिं पीपीअ में हाओ यादि कलाईदा हलो सच चवां थो या ग़लति थो चवां कॾहिं निहार त तिरंगो झंडो हथ में कॾहिं वरी निहार त साओ झंडो हथ में वरी मुंहिंजा प्यारा दोस्त जेकॾहिं हाणे वरी असांजो मुमताज़ साहब आयो आहे त सभु फ्रंट में हाओ या न ऐं हाणे सभई वरी ॿिया वरी माईअ जे पुठियां लॻी पिया आहिनि अदा मुर्तज़ा सां ज़ुल्म मुर्तज़ा वीचारो मारिजी वियो असां पाण चऊं था छो मारियो न मारिजे हा मुस्लमान छो मरे इंसान छो मरे पर तव्हांखे हाणे ॾुख थियो आहे अॻु में बीठो वोट ॾिनो हुअसि कलाईंदा हलो ॻाल्हि त कड़ी आहे सच थो चवां मुंहिंजा अदा वीचारो 50 जॻह तां बीठो किथे 13 वोट किथे 11 वोट किथे 8 वोट मिड़ई माई वीचारी संदसि माउ पोतियूं मेड़ करे लाड़काणे वारी सीट लाइ कीअं खटी ॿिए हंधि त ॾिनो ग़रीब खे वोट बि कोन हाणे वरी तव्हांखे दर्द थी वियो आहे मरी विया हो केसे ते बि पई हले ख़ैर जो मुर्तज़ा जी त तव्हां सॼो जहान मुर्तज़ा ॾेकण लॻी पिया ख़ुदा सां हिदायत करेव सोचो कल्ह तव्हांखे यादि कोन अॼु तव्हांखे दर्द थी पियो आहे ख़ुदा हिदायत कंदो आमीन त करे पंहिंजे पॉलिसीअ ते थोरी नज़र विझ थोरो तवजो कर थोरो मुंहिंजा अदा ख़्यालु कर इहे मुला जेके आहिनि न मुला लाड़काणे वारा मुर्तज़ा सां मुक़ाबले में बीठा हा हुन से तव्हांजो लाड़काणो आहे वरी वरी मारिजी वियो इहो मुल्लो वरी फतवा तो मुला हुकाई अली मोहम्मद छा पियो चवे बाबा मां फतवा थो ॾियां त शहीद आहे मौलाना अब्दुल्लाह जो पैरोकार हो पीरनि ते कोन वेंदो हो क़बर परस्त कोन हो मां थो चवां फतवा धू जन्नत में अरे चंद्रा तोखे पक्का तूं जन्नत में वेंदे अलाए दोज़ख में वेंदे तोखे फतवा जी कहिड़ी ज़रूरत आहे रुॻो इन जे लाइ त नो हाणे सिजु भरियो आहे त कुझु न कुझु मूंखे राति मिले पुट हिकिड़े पासे पिणस वरी ॿिए पासे ख़बर न आहे जोड़ सलाह कहिड़े पासे अदा सच थो चवां या ग़लति थो चवां